बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अभी ॾिस रहे प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हलाल अंसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब ॾिसी पंहिंजे प्रोग्राम जो फोकस जेके सिंध में बरसातुनि सबबि तबाही मची आहे, तमामु अफ़सोसनाक सूरत हाल हिन वक़्तु पैदा थी चुकी आहे समूरी सिंध में। ऐं जेकॾहिं असीं ख़ासि करे सिंध जी ॻाल्हि कयूं, जेका प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, जंहिंखे असीं PDM में बि चऊं पिया, उन जे मुताबिक़ 216 हिननि तूफ़ानी बरसातुनि जे करे डेथ्स वाक़े थी विया आहिनि, मौत वाक़े थी चुका आहे माण्हुनि जो। इन सां गॾोगॾु 700 खां वधीक माण्हू जेके आहिनि तूफ़ानी बरसातुनि जे नतीजे में ज़ख़्मी थी चुका आहिनि। उन खां अलावा असीं ॻाल्हि कंदासीं त बरसाति अची वई, तबाही बि मची वई, पर उन खां अलावा असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं पंहिंजे एडमिनिस्ट्रेशन जूं, पंहिंजी हुकूमत जूं, त असांजा हुकुमरान माण्हुनि खे रिलीफ पहुचाइण में केतिरे हद ताईं कामयाबु रहिया आहिनि, त उन हवाले सां बि ख़बरूं अचनि पियूं। ऐं आउं पाण बि इन ॻाल्हि ते इन्वेस्टिगेट कयां पई माण्हुनि जो छा चवणु आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जा ACs या DCs जेके आहिनि तालुकनि जा, उहे छा चई रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हुननि वटि टेंट्स जी ऐं जेको रिलीफ पहुचाइण जो सामान आहे, वॾे हद ताईं खोट लॻी पई आहे। NDMA पारां 1400 टेंट्स जेके आहिनि उहे PDMA खे ॾिनी वयूं आहिनि, जॾहिं त सिंध में ज़ाहिरा 29 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, ज़िला आहिनि, त इहे 1400 टेंट्स आख़िर कीअं पूरियूं पइजी सघंदियूं, छो त माण्हुनि में हिकु त फ्रस्ट्रेशन बि एतिरे वॾे हद ताईं वधी वई आहे जो हू ॾाढो ई फ्रस्ट्रेट थी विया आहिनि, सामान बाक़ाइदा खसण लॻा आहिनि। ऐं छो न खसनि, इहो फ्रस्ट्रेशन छो न पैदा थिए, छो त हालत जेकी आहे उहा एतिरी नाज़ुक लॻी पई आहे। सो सिंध जा जेके 23 ज़िला आहिनि उहे आफ़त सटियल करार ॾिना विया आहिनि। सिंध हुकूमत पारां नोटिफिकेशन जारी थी चुको आहे। हालत तमामु परेशान कुन लॻी पई आहे, तशवीशनाक आहे ऐं हुकूमत खे खपे त फौरी हो जेको आहे क़दम वठे, पर असांखे एतिरो ख़ासि उन सां नज़र न पई अचे, उहा चुस्ती नज़र न पई अचे। जमाली साहब, तव्हांजो छा चवणु आहे? टेंट्स जेके आहिनि माण्हुनि ताईं पहुचनि न पियूं, खाधो माण्हुनि ताईं पहुचे न पियो, माण्हू रड़ियूं कनि पिया, ऐं टेंट्स जो तादादु न सिर्फ़ु जंहिंखे चयो वियो आहे, जेके रिस्पॉन्सिबल आहिनि पहुचाइण वारा, उन्हनि वटि घटि आहे, पर मार्केट में बि टेंट्स जी जेको आहे खोट थी वई आहे। त आख़िर इहा प्लैनिंग में नाकाम छो थी वई आहे सिंध हुकूमत, ऐं अञा ॿियो स्पेल ख़तरनाक क़िस्म जो दाख़िल थियण वारो आहे, त छा वरी असांखे अहिड़ी अफ़रा तफ़री ॾिसण में ईंदी? ॾिसो, हिन दफ़े जेके बारिश थियूं आहिनि, यकीनन पहिरियों त बलूचिस्तान जी हालत इंतिहाई ख़ौफ़नाक हुई, पर उन सां गॾोगॾु हाणे सिंध जी हालत बि इलाही इंतिहाई ख़ौफ़नाक थी वई आहे। त 1400 टेंट जी जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे, त जिते हज़ारे घर ढही चुकिया हुजनि ऐं लखे माण्हू जेको आहे उन सां मुतासिर थिया हुजनि, हज़ारे एकड़ फ़सुल उन सां तबाह थिया हुजनि, त उते इहा 1400 टेंट जी त का हैसियत ई कान्हे। इन करे आउं चवां थो त ई 1400 टेंट त का जेकॾहिं हिकिड़े कंहिं डिस्ट्रिक्ट में बि मोकिले छॾनि त बि मसइलो हल कान थींदो। त ज़ाहिर आहे सिंध जा 23 डिस्ट्रिक्ट सां हाणे मुतासिर थिया आहिनि ऐं सिंध हुकूमत पाण आफ़त अदा करार ॾिनो आहे। मसइलो इहो आहे त इहा प्लैनिंग अॻु में हुजणु घुरिजे। हा, इहो तरीक़ेकार, छो जो बारिशुनि जी अॻुकथी पहिरियों खां थियल हुई ऐं इहो बि थियल हुई त हिन दफ़े बारिशूं हिकु त घणी टेन्योर ताईं हलंदियूं रहंदियूं ऐं ॿियो उनजी तबाहकारियूं घणियूं थींदियूं। न, इहो प्रेडिक्ट त ॾिसो, मौसमियात खाते इहो प्रेडिक्ट करे ॿुधायो हुयो त हिन दफ़े जेको आहे उहो बारिशूं घणियूं थींदियूं। प्रेडिक्शन त इहा ई थींदी आहे न, त गुज़िरियल साल या जॾहिं जेके गुज़िरियल बारिशूं थियूं आहिनि उन खां वधीक बारिश थींदी, प्रोडिक्शन त इन खे चइबो आहे न। हाणे हूंदा आहिनि उपाउ वठण, त कहिड़े डिस्ट्रिक्ट में तव्हां केतिरा रिलीफ कैंप अॻु में खां क़ाइमु करे छॾिया ऐं उन रिलीफ कैंप जेके, छो जो तव्हांजा डिपार्टमेंट त हर जॻह ते मौजूदु आहिनि न, चाहे डिज़ास्टर मैनेजमेंट जा आहिनि, रिलीफ कमिश्नर्स जा ऑफिसिस आहिनि, त उन वक़्त में इहे जेके मुतलका साज़ो सामान आहे इहो छो न उते प्रोवाइड थी सघियो। हाणे इहा इन खे चइबो आहे सुस्ती, इन खे चइबो आहे काहिली, इन खे चइबो आहे नाक़स हिकमत अमली। हाणे तव्हां जेको आहे जंहिं वक़्त ते जॾहिं हाणे तबाही बची वई आहे ऐं एंड टाइम ते तव्हां चओ था असां वटि फलाणी शइ अवेलेबल कान्हे, त ॾिसो जॾहिं अॻुकथी हुई त तव्हांखे पंहिंजो विजन हुजणु घुरिजे। आहे हुकूमत जो कमु छा आहे? हुकूमत जो इहो ई कमु आहे त जॾहिं कंहिं इलाइक़े में तबाही थिए थी त उते रेस्क्यू जो जेको अमल हूंदो आहे उहो केतिरी थी चाहे। ज़ाहिर तबाही थियण खां अॻु में त न ख़बर हूंदी आहे न त केतिरी तबाही थींदी, पर तबाही थियण खां पोइ उन जे रेस्क्यू में, उन जे रिलीफ में तव्हां कहिड़ा उपाउ इमीडिएट बुनियादुनि ते वठो था। हाणे मूंखे यादि आहे जॾहिं 2010 में बि इन क़िस्म जी तबाही मची हुई त तव्हांखे इहो ई हो न त असां जल्द खां जल्द टेंट कीअं पहुचायूं, खाइण पीअण जूं जेके सुकियूं शयूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें बिस्किट हुजनि या के ड्राई फ्रूट्स हुजनि या जेके चणा वग़ैरह हूंदा आहिनि, त इहे कीअं उन्हनि ताईं पहुचाए सघनि त जीअं इमीडिएट उन्हनि जो त जीअं को बुख सां त न मरे न। हाणे हिते मसइलो इहो आहे न त जॾहिं पाणी मथे खां चढ़ी वेंदो आहे
पोइ असांखे उपाय यादि ईंदा आहिनि। दुनिया में जॾहिं बि डिज़ास्टर्स ईंदा आहिनि तव्हां ॾिसो त हुननि जी जेकी क्विक रिस्पॉन्स जेके चइबो आहे, फौरी रिलीफ, उहो इमीडिएट हूंदो आहे। इन ई करे उन मुल्क जा माण्हू पंहिंजे हुक्मराननि ते एतमाद कंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। हिते मसइलो इहो ई आहे त एॾो वॾो डिज़ास्टर थी वियो, पर उन डिज़ास्टर थी वियो, ठीकु आहे, हाणे कुदरती आफ़त आहे, ज़ाहिर आहे को माण्हू इनखे रोके कान थो सघे, पर उन जे डिज़ास्टर जे नतीजे में एडमिनिस्ट्रेशन केतिरी फ़ाल हुई, अवाम खे रिलीफ केतिरी जल्दी तव्हां प्रोवाइड कयो, इहा आहे हुकूमत जी ज़िमेदारी। हाणे अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो जेकॾहिं इहो चयो वञे त हिकु त ॻाल्हि तमामु नंढी कई वई आहे त रुॻो 1400 टेंट जेके आहे उहे ॾिना विया आहिनि, त तव्हांजो त कमु हुयो न त हिन डिज़ास्टर खां अॻु में एतिरो बैकअप सपोर्ट तव्हांखे इहे टेंट हुजनि या ॿियो जेको बि हुजे उहे सभिनी वटि हुजणु घुरिजनि। न ऑलरेडी हुजणु घुरिजनि। असां इहो था चऊं त जेके हींअर जी ॻाल्हि थी थिए त इहे घटि पइजी विया, त भई इहो बि त हुकूमत जो कमु हुयो न त पहिरियों उन जो बैकअप प्लान तयारु हुजे हा त जेकॾहिं वॾो डिज़ास्टर थी वञे त उन लाइ तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शइ फौरी तौर ते घुर्बल हूंदी। त ज़ाहिर आहे इहो हुकूमत जो कमु हुयो जेको मां सम्झां थो त इन्हनि मुनासिब तौर सां अंजाम कान ॾिनो आहे। जमाली साहब, पाणी त पाणी बीठो आहे, पर उन खां अलावा बिजली बि बंदि आहे। ऐं माण्हू जेकॾहिं असीं जेकॾहिं PDM जी ॻाल्हि करे वठूं, जेकॾहिं हू को रिलीफ वठणु चाहिनि पिया था त उन्हनि खे कीअं कॉल्स कनि? हिकु त पावर ऑफ लॻी पियूं आहिनि फ़ोन्स, बिकॉज़ बैटरी जेको आहे डेड लॻी पई आहे। हिकु अलॻि सां इहो मसइलो बि जनम वठी चुको आहे त इलेक्ट्रिसिटी बि कोन्हे का। ॾिसो इहो त हिकिड़ो नेचुरल अमल आहे न, त जॾहिं पाणी घणी तइदाद में कंहिं इलाइक़े में भरियल हूंदो त ज़ाहिर आहे त बिजली त पाणी निकाल न करे सघंदा न, ऐं जेसिताईं पाणी न उन लाइ त वरी पोइ ज़ाहिर आहे जेके नंढियूं मोटर मशीनूं जेके असां चवंदा आहियूं उन जे मथां जनरेटर लॻल हूंदा आहिनि, उन सां ई सकिंग पंप जेके चइबो आहे उन सां ई कढंदा आहिनि। पर सुवाल इहो आहे त जंहिं इलाइक़े में बि पाणी घणो हूंदो उन में त ज़ाहिर आहे बिजली डिस्टर्ब थींदी। बिजली जे करे शायदि एॾो डिज़ास्टर कान थींदो जेतिरो जेकॾहिं हुननि खे वेहण जी का प्रॉपर जॻह कान हूंदी, हुननि जे सुम्हण जी का प्रॉपर जॻह कान हूंदी, जंहिंमें ज़ाहिर आहे फैमिलीज़ हूंदियूं, ॿार हूंदा, उन्हनि जा मवेशी बि हूंदा। ज़ाहिर आहे त उहो हिकिड़ो वॾो तकलीफ़ दह अमल आहे न। त हाणे इन तकलीफ़ दह अमल खां बचण लाइ त ज़ाहिर आहे हुकूमत जो ई इहो कमु हूंदो आहे त अॻु में ई उपाय अहिड़ा वरितल हुजनि जो तव्हां आवाम खे फ़ौरन रेस्क्यू बि करे सघो ऐं उन्हनि खे वरी रिलीफ बि फ्राहम करे सघो। बदकिस्मती असांजी इहा आहे त मैनेजमेंट जेकी डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जो जेको निज़ाम आहे उहो एतिरो कमज़ोर थी चुको आहे, या जेके उते ऑफिसर्स लॻल आहिनि उन्हनि जी जेकी कैपेबिलिटी हूंदी आहे उहा उन हद ताईं मां सम्झां थो त वधियल कान्हे, ऐं ना तजुर्बेकारी बि उन में शामिलु आहे, जूनियर ऑफिसरनि जी तइनाती बि उन में शामिलु आहे, छो जो हू फोरकास्ट ई न पिया करे सघनि त जेकॾहिं को डिज़ास्टर थी वञे त असां कंहिं डिस्ट्रिक्ट खे या कंहिं तालुके खे या कंहिं UC खे प्रॉपर तरीक़े सां उन जे मसइलनि खे कीअं एड्रेस कयूं। न पयूं वञनि सामान खणी करे, माण्हू पाण अचनि था वठणु, जेके AC या DC ऑफिसिस आहिनि पाण हू अची करे उन्हनि सां रुजू कनि था। ऐं रोडनि ते ॾिसो ऑलरेडी पाणी भरियल आहे, ऐं वरी माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु त उन में अधु जेको आहे माण्हू लुड़ी करे उन्हनि जी डेथ थी वञे पई, त हू पहुचनि कीअं इन्हनि ऑफिसिस ताईं? त इहो बि त को मैकेनिज़म हुजणु खपे। तव्हां पंहिंजो सॼो हुकूमत जो हुजणु घुरिजे। हेलीकॉप्टर्स ते तव्हां जमाली साहब ही घुमनि पिया, वॾो वज़ीर असांजो दौरो करे पियो, आवाम आहे न जंहिंजे वोट जी ताक़त सां तव्हां हुकूमत में वेठा आहियो, त जॾहिं तव्हां उन आवाम खां वोट वठो था ऐं हुकूमत में अचो था त पोइ जॾहिं तव्हां हुकूमत में अची उन्हनि सीटुनि जा मज़ा वठो था त पोइ मुश्किल में तव्हां ई त उन्हनि खे फैसिलिटेट कंदा न। इहो तव्हांजो ई कमु आहे न, यानी जेकी बि हुकूमत आहे उनजो कमु हूंदो आहे त इन क़िस्म जा। मां त चवां थो त जॾहिं हीअ बारिशनि जी ॾिसो सॼी मीडिया खे ख़बर हुई 2 महीना अॻु में खां इलेक्शन कमीशन महकमा मौसमियात जेको आहे बार बार प्रोडक्शन करे रहियो हो त हींअर ही स्पेल अची रहियो आहे, उनजा हर क़िस्म जी इंफॉर्मेशन तव्हां वटि मौजूदु हुई। ऐं तव्हां इहो चओ त असांखे जेको आहे एतिरी प्रोडक्शन न थियल हुई, त ईअं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, सभिनी खे ख़बर हुई, मां सम्झां थो त एतिरी बारिश थींदी। हा, तव्हांखे महकमा मौसमियात एक्यूरेट फिगर त नथो ॿुधाए सघे न त हेतिरा ml बारिश थींदी ऐं हेतिरा न थींदी, तव्हांखे त उहो ई ॿुधाए सघे थो न त बाबा जेको ही स्पेल अचे पियो हिन जी शिदत हेतिरी हूंदी। त हाणे इहो इन में त हुकूमत जो कमु हूंदो आहे त उन जी शिदत खे महसूसु कंदे ऐं तव्हां इन एडवांस कमु उपाउ वठंदा आहियो मुख़्तलिफ़, जंहिंमें रिलीफ जा सभु कमु ऐं रेस्क्यू जो कमु जेको मेन शयूं हूंदियूं आहिनि, त कंहिं बि इलाइक़े में जेकॾहिं को वॾो डिज़ास्टर अची वञे त फ़ौरन जेके मुतलका मशीनरी आहे उन खे फ़ाल करे सघिजे, ऐं जेके घुर्बल शयूं आहिनि
रिलीफ ॾियण जे लाइ उहे तव्हां वटि अवेलेबल हुजनि। पर बदकिस्मती सां मां चयुमि न त जीअं ना तजुर्बेकार मशीनरी ज़िले इंतज़ामिया हुजे त जंहिंमें सम्झ खां मुतासिर हुया। ऐं हीउ ॾिसो हीउ तक़रीबन 1.5-2 महीननि खां इहो मुस्तक़िल सिलसिलो हली रहियो हुयो। ऑलरेडी तव्हां जेकॾहिं असांजा पहिरियां फसल ॾिसो त उहे तबाह थी विया हुआ। उन वक़्तु अखिर पटणु घुरिजे न, उन वक़्तु फोकस हुजणु घुरिजे। अच्छा जमाली साहब, पैसनि जी भला कमी आहे, फंड्स जी कमी आहे। $1 लख अमेरिका ऐलान करे छॾियो, पाण बि सिंध हुकूमत काफ़ी जेको आहे पैसनि जो ऐलान कयो आहे, उन बावजूद बि शयूं छा जेको आहे ख़रीद न पयूं करे सघजनि? असल में $1 लख न, वो $1 मिलियन हुयो। मसलो इहो न आहे त इहो पैसा तो पीनट आहे। असां ज़ाहिर आहे जेको बि तव्हांजी मदद करे थो या उनजी महिरबानी त उन मदद कई ऐं $1 मिलियन ॾेई छॾियो। असां चवंदा त जेके तव्हां वटि पंहिंजे बजट जा ॾिसो हीअं डेवलपमेंट जा कम ज़ाहिर आहे बजट ताज़ा रिलीज़ थिया आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदा हूंदा। हाणे हिन सिचुएशन खां पोइ त डेवलपमेंट ज़ीरो थी वेंदे न। सही। त इहे पैसा जेके डेवलपमेंट स्कीम्स जा हुआ जेकॾहिं तव्हां मुंतकिल करे ऐं ऑलरेडी यानी वॾी तइदाद में तव्हां वटि टेंट हुजणु घुरिजनि, वॾी तइदाद में तव्हां वटि सुके राशन या पैकेट्स तयारु हुजणु घुरिजनि। मां उहो बि चवां त हीउ हुकूमत जो कमु आहे न त एडवांस पंहिंजी हिकमत अमली बणाए ऐं बाक़ाइदा टीमूं जीअं हाणे फोकल पर्सन रखिया पिया वञनि त फलाणे डिस्ट्रिक्ट में फलाणो फलाणे डिस्ट्रिक्ट में फलाणो। कल्ह जॾहिं मुंहिंजी कुझु एसी ऐं डीसी सां ॻाल्हि थिए पई ऐं उन्हनि खां राशन जे बारे में पुछो, उन्हनि चयो त जेको राशन आहे उहो असां अञा स्टार्ट ई न कयो आहे पहुचाइण। फ़िलहालु असांजो कमु आहे त टेंट्स वग़ैरह पहुचायूं, पर हाणे टेंट्स में बि जेको आहे खोट थी वई आहे। टेंट्स न मार्केट में अवेलेबल आहिनि ऐं ना ई जेको आहे इन्हनि जी ऑफिस में अवेलेबल आहिनि त उहे माण्हुनि खे ॾेई सघनि। ॾिसो हमेशह जेकी हुकूमत हूंदी आहे न खोड़ ख़बरूं असांखे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अचनि पियूं त राशन कोई कंहिं क़िस्म जो ज़रूरी शयूं हूंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते टेंट्स। त ॾिसो न टेंट्स त अहिड़ी का शइ न आहे न जेकी तव्हां वठी रखो त वरी ख़राबु थी वञे। ज़ाहिर हू पैक पिया हूंदा त ख़राबु कान थींदा। पर इहो हुकूमत जी ज़िमेदारी आहे त हू इन माहौल खे नज़र में रखंदे इन एडवांस सॼी परचेजिंग करे छॾिया। अच्छा हाणे हिन वक़्तु छा थींदो, छो जो हिकिड़ी मुसीबत मथे ते पइजी चुकी आहे। हाणे जॾहिं तव्हां टेंट या का बि शइ वठणु वेंदा त उनजा जेके प्राइस हूंदा उहे तव्हांखे ब्लैक में ऐं डबल में ईंदा। इहो नुक़सानु अलॻि थींदो। हाणे मसइलो इहो आहे न त न इहा हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त पहिरीं खां ई तव्हांजी तयारी एतिरी हुजणु घुरिजे जो डिस्ट्रिक्ट वाइज़, छो जो तव्हांखे या त मां चवंदो न ख़बर न हुजे, अचानक जीअं ज़िलज़िलो अची वेंदो आहे उन में हिकिड़ी तबाही ईंदी आहे त चलो ठीकु आहे उहा उनजी का प्रोटेक्शन कान हूंदी आहे। हिते त तव्हांखे 2 महीना अॻु खां मुस्तक़िल बुनियादनि ते महकमा मौसमियात ॿुधाए रहियो त हेतिरो कंहिं बि स्पेल में जेको आहे हेतिरी अॻु कथी उहो एतिरो ई करे सघे थो न, तेज़ थींदी वधीक थींदी, उनजी शिदत घणी हूंदी। त इहे सभु शयूं त महकमा मौसमियात तव्हांखे ॿुधाए रहियो हुयो न, हिन में का फिलोसॉफी त आहे कान। हाणे तव्हां पंहिंजो अज़्यूम करे छॾियो त न हीउ एतिरो न थींदो आहे। वॾे वज़ीर कुझु जेको आहे फिगर्स बि शेयर कया त बरसातूं 300 मिलीमीटर पयूं आहिनि, पाणी निकाल करण में वक़्तु लॻंदो ऐं असां वटि पाणी निकाल जो सिस्टम 30 खां 40 मिलीमीटर जो आहे। हाँ ॾिसो इहा ये फिगर्स इनफ आहिनि, इन्हनि फिगर्स खे अवां ॿुधी करे छा कंदी? ज़ाहिर आहे ये टेक्निकल शयूं आहिनि, सम्झंदासीं न सम्झंदासीं इहो ज़रूरी आहे या टेक्निकल लापाशी जो माहिर सही ॿुधाए सघे थो। मां नथो सम्झां त 300 मिली। ॾिसो शहरी इलाइक़नि में तव्हां इहा ॻाल्हि कयो न त ॻाल्हि सम्झ में अचे थी। जेके वरी कुझु शहरी इलाइक़नि में बि जेके ओल्ड एरिया जेके चइजे, जेके पुराणा इलाइक़ा हूंदा आहिनि जंहिंमें सेवरेज जो निज़ाम जेको आहे तमामु घणो बोसीदा थी चुको आहे, पुराणो थी चुको आहे, या उनजी लेवल जेको आहे अप एंड डाउन आहे, उन इलाइक़नि में 300 ml त मां सम्झां थो का बारिश ई कान्हे शहरी इलाइक़नि खे छॾे करे। ॻोठनि जे एतबार सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं जिते हाणे तबाही थी आहे उन्हनि जे लाइ त इहो को बारिश न हुजणु घुरिजे आहे। पर मसइलो इहो आहे न त मैनेजमेंट कमज़ोर हुजण जे करे पोइ असांजे बयाननि में बि प्रॉब्लम थींदो आहे। बहरहाल जेकी सिंध जे वॾे वज़ीर ॻाल्हि कई आहे, ज़ाहिर आहे उनखे टेक्निकल माहिरीन आपाशी जे माहिरीन कुझु अहिड़ियूं शयूं ॿुधायूं हूंदियूं। टेक्निकल तव्हांखे कोन पिया घुरां, तव्हां पाण ई अची पिया वञो। असां सां टेलीफोन लाइन ते जमाली साहब जान मोहम्मद महर साहब मौजूद आहिनि, सीनियर रिपोर्टर, सीनियर साफ़ी। जान मोहम्मद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जान मोहम्मद साहब छा सूरत हाल आहे सखर में? उम्मीद कयूं था तव्हां सेफ ऐं साउंड हूंदव। सुपर फ्लड जूं ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं सखर में, तव्हां वटि छा तफ़सीलात आहिनि, छा सूरत हाल लॻी पई आहे? टेंट्स जी खोट जूं ख़बरूं अचनि पियूं, राशन माण्हुनि ताईं पुॼे कोन पियो, कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे, छा ख़बर आहे तव्हां वटि? जी वॾी महिरबानी अवांजी। बिल्कुलु हिन वक़्तु सिंध में ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे, ख़ासि करे कराची खां कश्मीर ताईं असां ज़िक्र कयूं त गुज़िरियल
चइनि 5 ॾींहंनि खां वठी लगातार बरसातूं हलनि पियूं, वक़्फे वक़्फे सां तेज़ बरसातुनि जे करे शायदि ई को शहर या ॻोठ रहियल हुजे जिते पाणी न बीठल हुजे, 3-3, 4-4 फुट हेठाई वारनि इलाइक़नि में, शहरनि में पाणी भरिजी वियो आहे। गॾोगॾु हिकु तरफ़ मुसलसल बरसाति हले पई त ॿिए तरफ़ सिंधू दरिया जा जेके वाकिरा आहिनि उहे बि तेज़ी सां वधी रहिया आहिनि। अॼु गुड्डू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर कई वई आहे जिते मंझंदि ताईं 5,10,000 क्यूसिक्स पाणी पहुची चुको हुयो। सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग जे दौरान अॼु सखर बैराज ते ॿुधायो वियो त 6 लख क्यूसिक्स पाणी अॼु राति देरि ताईं या सुभाणे सुबुह ताईं गुड्डू बैराज वटि पहुची वेंदो ऐं सखर बैराज वटि बि तक़रीबन 4,35,000 क्यूसिक्स पाणी मंझंदि ताईं पहुची वियो हुयो ऐं सखर बैराज ते बि राति देरि सां एक्सपेक्टेड आहे त हाई फ्लड वॾे दर्जे जी ॿोॾ जेका आहे उहा थी वेंदी। पंजाब में बरसातूं शुरू थी वयूं आहिनि। पोइ सलेमान ऐं डेरा गाज़ी खान जी जेका जालू पट्टी आहे उन में तेज़ बरसातूं जेके जारी आहिनि, तंहिं करे वधीक एक्सपेक्ट कयो पियो वञे त सिंधू दरिया जा जेके वाकिरा आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो। काबुल नदी जंहिंजो शोर जेको आहे उहो बि सिंधू दरिया में आहे, उते 1 लख क्यूसिक्स जा वाकिरा हली रहिया आहिनि। पंजनंद वटां 90,000 क्यूसिक्स पाणी सिंधु दरिया में छोड़ कयो वियो आहे। तरबेला डैम जेका आहे उहा भरिजी चुकी आहे, 1550 फुट उनजी गुंजाइश आहे जेका मुकमल थी वई आहे। वधीक उते पाणी ज़ख़ीरो न पियो थिए ऐं जेको बि पाणी तरबेला में अचे पियो उहो समूरो पाणी सिंधु में छोड़ कयो पियो वञे। अॼु बि तक़रीबन 2,57,000 क्यूसिक्स पाणी सिंधु में छोड़ कयो वियो आहे। त मुख़्तलिफ़ तमामु गणती जोगी सूरत हाल आहे। तव्हां जीअं ॻाल्हि कई त 5,10,000 क्यूसिक्स गुड्डू बैराज ऐं उनखां अलावा सखर बैराज जी बि अवां ॻाल्हि कई ऐं वॾे वज़ीर जे नॉलेज में इहा शइ आंदी वई आहे त छा रिएक्शन हुयो वॾे वज़ीर जो? क़दम जेको आहे हुकूमत कहिड़ा वठे पई? छा उहे सीरियस आहिनि? छो त असीं ॾिसूं पिया त खोड़ शयुनि जी खोट लॻी पई आहे। को मैकेनिज़म असांखे सिंध हुकूमत वटि अहिड़ो ख़ासि नज़र कोन पियो अचे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त गुड्डू बैराज वटि अॼु राति देरि ताईं या सुभाणे ताईं 6 लख क्यूसिक्स पाणी अची वेंदो ऐं इहो पाणी ईंदड़ 48 कलाकनि में सखर बैराज वटि बि हूंदो ऐं हिते हाई फ्लड जेका आहे वॾे दर्जे जी ॿोॾ हूंदी। हाई खां वेरी हाई फ्लड, वॾे खां इंतिहाई वॾे दर्जे जी ॿोॾ जेका आहे थी सघे थी। सुपर फ्लड जेका 7 लख खां वधीक थींदी आहे उनजो फ़िलहालु अञा ताईं कंहिं क़िस्म जो को इम्कान न आहे। अलबत्ता हाई फ्लड ऐं हाई खां वेरी हाई फ्लड जेका आहे 6 खां 6.5 लख क्यूसिक्स ताईं जी ब्रीफिंग ॾिनी वई आहे वॾे वज़ीर खे त इहो पाणी अची सघे थो, छाकाणि त तरबेला डैम फुल थियण खां पोइ जेको पाणी अचे पियो उहो इज़ाफ़ी पाणी सिंधु में छॾियो पियो वञे। बरसातूं जेके आहिनि उहे बि तेज़ हलंदड़ आहिनि, तंहिं करे ॿई पाणी पाण में गॾिजी पिया आहिनि ऐं इन्हनि जी जेका वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो ब्रीफिंग में त जेका मुदत आहे 15-20 ॾींहंनि ताईं इहा सैलाबी सूरत हाल रहंदी। कच्चे में तमामु घणो माण्हुनि खे परेशानी आहे, लॾपलाण थिए पई पके जे तरफ़। सहूलियतूं ज़ाहिरा कोन्हनि। अॼु वॾे वज़ीर जॾहिं सखर पहुतो DC ऑफिस मां ब्रीफिंग वठी ॿाहिरि त 7 जी तादाद में बरसाति मुतासिर उनजी गाॾी खे घेराव करे विया ऐं शिकायतूं कयूं त उन्हनि खे न को खाद खुराक पई मिले, न का ॿी का सहूलियत पई मिले, दरबदर थी विया आहिनि, घरनि में पाणी बीठो आहे 3-4 फुट। शिकायतूं कयूं पोइ 100-200 माण्हू जेके आहिनि उहे जंहिंखां पोइ वॾे वज़ीर गाॾी मां लही उन्हनि सां मुलाक़ात कई, उन्हनि खे ख़ातिरी कराई त तव्हांजा मसइला हल कया वेंदा, उते अहकामात बि जारी कया। पर इहा आहे त मसइलो हल थिए, रिलीफ मिले आवाम खे जेके बि मुतासिरीन आहिनि, त उन हवाले सां थोरो ॿुधायो। जीअं तव्हां फैक्ट्स ऐं फिगर्स जेके शेयर कया उहे बि दुरुस्त आहिनि पंहिंजी जॻह, पर रिलीफ जे हवाले सां छा पई करे सिंध हुकूमत? जमाली साहब, जान मोहम्मद साहब असां सां नंबर्स फिगर्स शेयर कनि पिया, ॿियो जीअं हुननि तरबेला वारे पाणी जी बि ॻाल्हि कई त छॾियो वेंदो उहो, ऐं वॾे वज़ीर खे जेको आहे उन्हनि जी नॉलेज में बि इहे शयूं आंदियूं वयूं आहिनि, त पोइ को प्लान आहे जान मोहम्मद साहब सिंध हुकूमत वटि त हू एॾी वॾी ख़तरनाक सूरत हाल सां कीअं मुंहुं ॾियण वारा आहिनि? खोड़ अॻ में ई असां वटि काफ़िनि शयुनि जी खोट आहे रिलीफ ॾियण जे हवाले सां। सिंध हुकूमत वटि 2010 वारो तजुर्बो जेको आहे उहो मौजूदु आहे। सॼी सिंध खे ख़बर आहे त 2010 जे ॿोॾ में छा थियो ऐं रिलीफ केतिरो मिलियो। उन मां यकीनन सिंध हुकूमत प्रायो हूंदो ऐं वॾे वज़ीर ब्रीफिंग खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बंद जेके आहिनि उहे मज़बूत आहिनि ऐं जिते जिते कम जी ज़रूरत आहे उते कमु कयो पियो वञे, मशीनरी अवेलेबल आहे, रिलीफ कैंपूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सखर में बि मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजिस में कैंपूं लॻायूं वयूं आहिनि, बंदनि ते बि लॻायूं वयूं आहिनि कैंपूं। हॉस्पिटल्स जेके आहिनि उन्हनि खे अलर्ट कयो वियो आहे। सखर पुलिस जे तरफ़ां हिते हिकिड़ी वॾी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, तक़रीबन 300 माण्हुनि जो हुते बैड्स लॻाया विया आहिनि, अरेंजमेंट कयो वियो आहे।
कैंपूं लॻल आहिनि, रिलीफ कैंपूं या माण्हुनि खे खाद खुराक जा ऐलान थियनि पिया, पर अॼु 200-300 माण्हू जॾहिं वॾे वज़ीर जो घेराव करे आया गाॾी ते, त उन्हनि त सभिनी शिकायतूं कयूं पिए त उन्हनि खे कुझु न पियो मिले। अव्हांखे हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं सिंध में कोरोना वारी सूरत हाल हले पई त मास्क ऐं सैनिटाइज़र ब्लैक ते विकिरो थियनि पिया, इंतिज़ामिया उनखे रोकण में नाकाम रही। हाणे जॾहिं बरसाति जी मौसम आहे त बरसाति में 50% माण्हुनि जा भली पका हुजनि कचा घर हुजनि उन जूं छतूं टर्मी पयूं आहिनि, प्लास्टिक जी उनखे थैली खपे थी, जॾहिं उहे वठण वञनि पिया दुकान ते त उहा बि ब्लैक ते विकिरो पॉइंट आउट कयो। बिल्कुलु असां जमाली साहब पॉइंट आउट कयोसीं। जी 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 इहा ई जान मोहम्मद साहब असीं इहा ई शइ डिस्कस करे रहिया हुआसीं। जमाली साहब इहो ई फरमाए रहिया हुआ थोड़ी देर अॻु में बि त इन हवाले सां बि को चेक एंड बैलेंस जमाली साहब नज़र न पियो अचे। जी जान मोहम्मद साहब तमामु हिकु अहम ॻाल्हि खे पॉइंट आउट कयो आहे त जेका प्लास्टिक वारी थैली चढ़े पई त शहरनि या दुकानदारनि जेका उन्हनि जा बि रेट जेके आहिनि डबल करे छॾिया आहिनि। इहो ई गवर्नमेंट जो कमु आहे त जेकी तव्हांजी इंतिज़ामिया हुजे उहा प्रॉपर उन ते निगरानी रखे। जॾहिं त इन सिचुएशन जी ख़बर हुई न सभिनी खे, असां त इहा अहिड़ी का नई ॻाल्हि कान थी आहे जेकी ऑलरेडी हुकूमत जी नॉलेज में न हुजे। त जेकी बि हीअ सिचुएशन आहे त हाणे इन सिचुएशन जो अंदाज़ो पहिरियों खां लॻाइबो आहे त इन सिचुएशन जेकॾहिं क्रिएट थिए थी त कहिड़ियूं कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जेके उन मुतासिर माण्हुनि खे फ़ौरन रिलीफ फ्राहम करे सघंदियूं। जीअं पहिरियों पाण टेंट जी ॻाल्हि कईसीं, हाणे जान मोहम्मद थैलियुनि जी ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे जेकॾहिं छतूं टर्मनि थियूं त उन लाइ बहितरु हूंदो आहे त प्लास्टिक वारी जेके तरपाल स्टाइल जी हूंदी आहे। त हाणे इहो ई असांजी हिते मसइलो इहो ई आहे त मजबूर खे वधीक तंग करे ऐं पंहिंजो मफ़ाद हासिलु कजे, जंहिंजे लाइ इस्लाम में बि सख़्ती सां मना आहे त तव्हां हिकु त ज़ख़ीरा अंदोज़ी सख़्तु मना आहे, क़ुर शरीफ़ में ज़िक्र आहे उनजो, ऐं ॿियो नाप ऐं तोल जे हवाले सां बि जेको आहे ब्लैक मार्केटिंग बियॉन्ड लिमिट्स न आहे। मूं चयो न त जेके इंतिज़ामी ऑफिसर्स हूंदा आहिनि बेसिकली त ज़िमेदारी उन्हनि जी आहे, पर सख़्तु मॉनिटरिंग करण त हुकूमत जी ज़िमेदारी आहे न। यानी कि जेके बि सिंध हुकूमत आहे उनजा जेके वज़ीर आहिनि या हुकूमत में जेके बि अथॉरिटीज़ आहिनि हे उन्हनि जी ज़िमेदारी आहे त इंतिज़ामिया खे एतिरो पाबंद कनि ऐं एतिरी सख़्ती कनि त हिन ॾुखे वक़्त ते अवाम खे जेकॾहिं हुकूमत त ज़ाहिर आहे सभिनी खे त कुझु नथी ॾेई सघे न, इहा त हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि आहे त हुकूमत केतिरो बि कुझु करे त सॼी सिंध में जेकॾहिं एॾा मेजर नुक़सान थिया आहिनि त शायदि ही उनजो अज़ालो एॾी आसानी सां कान थो थी सघे। पर जेके माण्हू जी पोज़ीशन इहा आहे जो पाण बि ख़रीद करे सघनि था त उन्हनि खे, पर जेकी उहा क़ीमत आहे उन जे तयुन त जेको आहे ऑलरेडी उन ते पको रखिजे न। हाणे जीअं जेकॾहिं ब्लैक ते थैलियूं मिलनि या नापेद थी वञनि न मिलनि, इहा रिस्पॉन्सिबिलिटी ज़िम्मेदारी अगेन जमाली साहब हुकूमत ई अचे पई त इहो थोरो जान मोहम्मद साहब खां बि ॼाणो। जान मोहम्मद साहब तव्हां ई ॿुधायो त छा इहो कोई एतिरी ॾुखी ॻाल्हि आहे का सफ़ा हुकूमत जे जेको आहे क्रेडिबिलिटी खां असीं जेकॾहिं चऊं या हुननि जे लिमिट्स खां का सफ़ा एतिरी वॾी ॻाल्हि आहे जो एतिरी इन्हनि शयुनि खे हू कंट्रोल न पिया करे सघनि। सिचुएशन ऑलरेडी जेको आहे गणती जोगी आहे, वरी उन ई सिचुएशन में उन ख़तरनाक सिचुएशन में हेॾियूं ख़बरूं साम्हूं अचनि, पाण जेके दुकानदार आहिनि उहे बि कोऑपरेट न कनि। जीअं असीं मरी में बि इहो वाक़ियो ॾिठो हुयोसीं त जॾहिं हू माण्हू फाथा हुया रस्तनि में त दुकानदारनि जेको आहे क़ीमतूं कोल्ड ड्रिंक्स जूं या पाणी जी बॉटल्स जूं डबल ट्रिपल करे छॾियूं। जान मोहम्मद साहब छो न पई इहे शयूं कंट्रोल थियनि? अवां तमामु घणो वक़्तु ॾिनो आहे पंहिंजी फील्ड में, सो अवां छा पिया सम्झो हुकूमत आख़िर कहिड़े स्पेसिफिक उहे फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे हुकूमत नाकाम पई थिए इहे शयूं कंट्रोल करण में? बिल्कुलु ॾिसो, हिते मजबूर माण्हूअ खे लुटणु फुरणु अॼु जी ॻाल्हि न आहे, ज़माने खां हले पई। मरी जो तव्हां ज़िक्र कयो, जीअं मूं सवेर ॿुधायो त जेकॾहिं कोरोना हुई त सैनिटाइज़र मास्क ब्लैक ते विकिरो थियनि पिया। अहिड़े तरीक़े सां बरसाति आहे त प्लास्टिक जेका किलो जे हिसाब सां मिलंदी, हाणे उहा फुट ऐं गज़ जे हिसाब सां 350-400 रुपया वरिता पिया वञनि त मजबूर माण्हुनि खे लुटियो पियो वञे। रमज़ान शरीफ़ ईंदो त सब्ज़ी फ्रूट महांगो आहे। इन में समूरी जेका ज़िमेवारी आहे थिए थी हुकूमत सां गॾोगॾु वॾी ज़िमेवारी इंतिज़ामिया जी हूंदी आहे, छाकाणि त उते डिप्टी कमिश्नर आहे, SP आहे, मजिस्ट्रेट आहिनि, उहे बाज़ारूं विज़िट कनि था। उन्हनि वटि इहे अख़्तियार हूंदा आहिनि त कंहिं ते ॾंड हणनि, कंहिंखे गिरफ़्तार कनि, पर उन्हनि जूं जेके प्रायोरिटीज़ आहिनि उहे शायदि हाणे इहे न रहियूं आहिनि। वक़्तु बदिलजण सां प्रायोरिटीज़ उन्हनि जूं बदिलजी वियूं आहिनि। नतीजे में हुननि जो इन तरफ़ को ध्यानु न आहे। तव्हां मार्केट कमेटियूं ॾिसंदव, गैरफ़ाल डिप्टी कमिश्नर्स जा जेके अख़्तियार आहिनि उहे इस्तेमालु न कंदो, सवाइ इन्हनि जे त हू रेवेन्यू जा मामला ॾिसे, टेंडर शेंडर जेके आहिनि उहे ॾिसे।
बाक़ी जेके इहे पब्लिक सां रिलेटेड मामला आहिनि, जेके कंज़्यूमर जा मामला आहिनि, उन्हनि खे उहा अहमियत हासिल न आहे। ऐं जंहिं खाते में तव्हां हथु विझंदव उनजी कलई लथल आहे। जेकॾहिं को किथे ख़ुदा न ख़ास्ता बम ब्लास्ट थो थिए, ज़ख़्मी पुॼनि था इस्पतालुनि में, त सहूलियतूं न आहिनि, बाबा इन्हनि खे रेफर कयो ॿिए हंधि। बाकड़ अचे थी त ज़रात खाते वटि कैपेसिटी न आहे ऐं फुआरे जी स्प्रे जी उहे चवनि था त बाबा असांजो कमु चढ़ियल आहे। जेकॾहिं बरसातूं थियनि थियूं, ॿोॾ अचे थी त बल्दियात खातो पाणी कढण में नाकाम आहे, 2-3 4-4 फुट पाणी घरनि में बीठो आहे। अहिड़े तरीक़े सां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खे तव्हां वठो, ॿिया जेके महकमा आहिनि उन्हनि खे वठो, इरिगेशन बंदि भॼनि था, घारा लॻनि था, त मजमूई तौर ते जेके खाता आहिनि उन्हनि जी हालत ॾाढी रहम जोगी आहे। उन्हनि जी ख़बर तॾहिं थी पए जॾहिं डिज़ास्टर अचे। पूरा महकमा जेके बि आहिनि बाक़ाइदा ज़ाहिर थी पवनि था जॾहिं अहिड़ी सूरत हाल थिए पई, ऐं अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल में ई तव्हांजे परफॉर्मेंस जी ख़बर पवंदी आहे। सो महिरबानी जान मोहम्मद साहब, तव्हां टाइम कढियो ऐं असांखे फैक्ट्स एंड फिगर्स जे हवाले सां इंफॉर्म कयो। थैंक यू सो मच। जमाली साहब, तव्हां ॻाल्हि ॿुधी त मजबूर माण्हुनि खे कीअं परेशान कयो वञे पियो। DCAC लेवल जी बि उन्हनि ॻाल्हि कई त कीअं उते हू पंहिंजे रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे रियलाइज़ न पिया कनि, सिर्फ़ु रेवेन्यू ताईं मुहतात था रहनि ऐं अॻिते वधनि कोन पिया, कंट्रोल शयुनि खे कनि न पिया। पर अगेन जीअं ॻाल्हि कई त घुमी फिरी गवर्नमेंट ते ॻाल्हि अची पई। त पहिरियों ॾिसो हूंदो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट सिस्टम, सही डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट DM सिस्टम असां जंहिंखे चवंदा हुआसीं। बदकिस्मती सां जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में उन सॼे निज़ाम खे ख़तमु करे छॾियो। अच्छा, उन खां पोइ जेके इंतिज़ामिया जंहिंखे असां डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया चवंदा आहियूं, उहो एतिरी इख़्तियारात जे हवाले सां एतिरी कमज़ोर थी वई आहे। ऐं उन्हनि जी जेको ट्रेनिंग्स पहिरें ज़माने में थींदियूं हुयूं, उन ट्रेनिंग्स जो मां सम्झां थो एॾो फुक़दान थी वियो आहे जो उन्हनि खे पाण खे पंहिंजे इख़्तियारात जे बारे में ई इल्मु कान्हे। छो जो काफ़ी अहिड़ा इख़्तियारात आहिनि जेके हुननि वटि न बि हूंदा आहिनि, ऐं कॾहिं मथां को हुकुम अची वञे त उहो उनखे उन कंहिं न कंहिं तरीक़े सां पूरे करण में लॻा पिया हूंदा आहिनि। ऐं बाज़ औक़ात कुझु इख़्तियार उन वटि हूंदा आहिनि पर हू उनखे यूटिलाइज़ कंदे डिॼंदा आहिनि, छो जो उहे वरी जेके हिन जा सॼा इख़्तियार आहे उहे वरी माशाअल्लाह जुडिशरी वारी साइड ते मुंतक़िल थी विया हुआ। त असांखे उहो ई मसइलो आहे त निज़ाम में जेके ख़राबियूं आहिनि, ॾिसो इहो अॼु असां हर दफ़े इन क़िस्म जो डिज़ास्टर ईंदो आहे न, ईअं ई ॻाल्हियूं थींदियूं, TV चैनलनि ते प्रोग्राम हलंदा, हर दफ़े हर साल जॾहिं बि इन क़िस्म जा अचनि त इहो हाणे रवायत बणिजी वई आहे। निज़ाम खे बहितर करण लाइ के उहे मज़बूत उपाउ न पिया वरिता वञनि, जेके भई जेकॾहिं ठीकु आहे मुशर्रफ हिकिड़े दौर में पंहिंजे ग़लति करे वियो त तव्हां हींअर असेंबलियुनि में आयो, क़ौमी असेंबली में आयो, सूबाई असेंबलियुनि में आयो, त तव्हां हिन निज़ाम खे छो नथा चेंज कयो, तव्हां निज़ाम खे ठीकु कयो। इहे जेके ॾिसो इहे मामूली शयूं आहिनि, इहे पंहिंजो पाण ठीकु थी वेंदियूं जॾहिं तव्हांजो निज़ाम ताक़तवर हूंदो, ज़िलई इंतिज़ामिया तव्हांजी ताक़तवर हूंदी। सभ खां पहिरियों त न तव्हां पंहिंजी ज़िलई इंतिज़ामिया खे ताक़तवर त बणायो, तव्हां उन्हनि में हिकिड़ो अहसासु त पैदा कयो त यू आर दी रिस्पॉन्सिबल, ऐं तव्हां खां पुछाणो थींदो, ऐं जेकॾहिं को पुछाणे में नाकाम थो वञे त उन ख़िलाफ़ु वरी सख़्तु एक्शन बि थींदो। हाणे असां में चेक एंड बैलेंस सिस्टम ख़तमु थी चुको आहे। चवंदा न अदल जो निज़ाम बि एतिरो वस्त थी चुको आहे जो हिते अदल बि सिर्फ़ु उन्हनि खे मिली सघे थो जेके अदल वठण जी ताक़त रखनि था। यानी इंसाफ़ बि रुगो हर माण्हू खे नथो मिली सघे, इंसाफ़ बि ताक़तवर खे मिली सघे थो। हाणे मसइलो हर दफ़े इन क़िस्म जी सिचुएशन क्रिएट थिए थी, हर दफ़े इहे मसइला पैदा थियनि था। असांखे एवरी ईयर जे बुनियाद ते हर डिस्ट्रिक्ट जे हिसाब सां इंतिज़ामी जेके ऑफिसर्स आहिनि, जेके इन ख़ासि तौर ते वरी जॾहिं इन क़िस्म जा डिज़ास्टर अचनि था, जेके उन्हनि वटि खे सिखिया ॾिनी वञे, एतिरा तजुर्बेकार हुजनि जो ख़ुदा न ख़ास्ता सैलाब अचे थो, मींहुं वसनि था, या ज़िलज़िलो अचे थो, या कंहिं ॿी कुदरती काफ़त अचे थी। तव्हांखे यादि हूंदो पहिरियों जॾहिं हवा हली हुई त कंहिं जॻह ते हिकिड़ी चिड़ंग किरी ऐं एतिरा नुक़सान थी विया, ॿार बि सड़ी विया ऐं थिया। त हाणे असां वटि उन वक़्त में इहो ॿुधोसीं त का फायर ब्रिगेड ई वेझो कान्हे जेकी पहुची सघे। हाणे असां वटि मां चवां न सॼे निज़ाम जो बेड़ो गर्क लॻो पियो आहे। निज़ाम खे बहितर करण जे लाइ पंहिंजा फ़राइज़ जेके आहिनि उहे अदा करणु घुरिजनि, ऐं बहरहाल इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे त तमामु इंतिज़ामी मशीनरी खे पाबंदि करे, सख़्ती करे, त जीअं हू आम आवाम ताईं जल्द अज़ जल्द रिलीफ पहुचाए सघे। छो जो हिन वक़्तु जेको मौजूदा सिनेरियो आहे त तव्हांखे माण्हुनि खे पहिरीं फेस में रेस्क्यू करिणो आहे ऐं ॿिए फेस में वरी उन्हनि खे रिलीफ ॾियणो आहे त जीअं उन्हनि जे रहण जो, उन्हनि जे खाइण पीअण जो फ़िलहाल टेम्परेरी मसइलो थी सघे। टेंट्स ऐं फूड पहुचाइण का एॾी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां उन्हनि खे जीअं तव्हां चयो त
सही सां अगरि प्रोवाइड कयूं वञनि शयूं सही प्रॉपर मैकेनिज़म ऐं प्लानिंग सां त हू करे सघनि पिया। जमाली साहब वेंदे वेंदे सियासत जी ॻाल्हि करे वठूं पिया। सियासत जेकी पाकिस्तान जी आहे उहा दिलचस्प त चइजे त आहे ई आहे। हर आए ॾींहुं जेको आहे मज़ा थींदा रहंदा आहिनि। सो इमरान ख़ान साहब जी जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन आहिनि उन्हनि जी तकरीर ते पैमरा पाबंदी लॻाए छॾी आहे। ऐं काल्ह जेके NA 245 में बाईपॉल्स थिया मकानी चूंडूं जेके असीं चऊं नंढी चूंड जेके चऊं त उन में गैर सरकारी गैर हतमी नतीजनि में PTI मैदान माणे वरितो आहे। ॾिसो इहो जेको हल्को आहे इहो पहिरियों बि ज़ाहिर आहे PTI जो उम्मीदवार आमिर लियाकत उहो खटी चुको आहे, उहो ज़ाहिर आहे वॾे मार्जिन सां ई खटियल हुयो। त इहा त हिकिड़ी मां सम्झां थो छो जो MQM जो वोट बैंक उनजे पंहिंजे जेको अॻूणो क़ाइद आहे उनजे बाइकॉट जे करे MQM पाकिस्तान खे ज़ाहिर आहे हिकिड़ो धकु लॻो आहे उनजे वोट बैंक में कोई शक न आहे। त इन में मां त नथो सम्झां मां असांखे का हैरानी थी हुजे छो जो ऑलरेडी उहो हल्को जेको आहे उहो PTI जे खटियल सीट हुई हिकु त ॿियो वरी ज़ाहिर आहे मुक़ाबले मदे मुक़ाबिल जेकी पार्टी आहे MQM पाकिस्तान उनजो असल वोट बैंक त कुझु बि कान्हे। उन्हनि खे त जेको बि उनजो वोट बैंक आहे बहरहाल उहो अल्ताफ़ हुसैन जो वोट बैंक आहे ऐं इन करे उन सीट ते ॾिसो इमरान ख़ान जी तकरीर ते पाबंदी पहिरियों ई लॻी वञणु घुरिजे हा। मां सम्झां थो त जेकी ॾिसो न हिकिड़ो माण्हू सॼी इंतिज़ामिया खे धमकियूं ॾेई रहियो आहे, जजनि खे धमकियूं ॾेई रहियो आहे। ऐं पाकिस्तान में इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे, मुल्क जो 3 दफ़ा जेको वज़ीर आज़म हो हुन ते पाबंदी लॻल हुई। आसिफ ज़रदारी जो ऑन ईयर थींदड़ इंटरव्यू जेको आहे स्टॉप थी वियो ऐं ऑन ईयर न थी सघियो, उहो मुल्क जो सदर हुयो। त इमरान ख़ान को नई मखलूक त न आहे त जेकॾहिं हिन ते अवल त मां पाबंदी जे ज़ाती तौर ते मां कंहिं बि पाबंदी जे ख़िलाफ़ु आहियां छो जो आज़ादी इज़हार आज़ादी राय हर माण्हू जो हक़ आहे। पर हाणे आज़ादी राय आज़ादी इज़हार जो इस्तेमालु जेको आहे तव्हां बदगुमानी ते कयो, तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि खे थ्रेट्स ॾेई कयो ऐं हाणे तव्हां डायरेक्ट जेको आहे अदालतनि जे जजनि खे बि त हाणे हीउ इमरान ख़ान त मां सम्झां थो हिन मुल्क जो वाहिद लाडो आहे। आसिफ ज़रदारी खे जॾहिं ज़मानत ॾियणी हुई त उन्हनि चयो त एयर एम्बुलेंस में विझी अचोसि जेसि ताईं अदालत न ईंदो हिनखे ज़मानत नथी मिली सघे छो जो उन में मुलज़िम जो पेश हुजणु ज़रूरी हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां मरियम नवाज़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ सां बि ईअं ई थियो। हिनखे अॼु बि हिनखे घर वेठे ई बनी गाला में वेठो हुयो ऐं हिनजी ज़मानत थी वई। त अदालतुनि खे बि इहो ॾिसणु घुरिजे त ॾिसो अदालत जो कमु छा आहे, अदालत जो कमु आहे बराबरी जी बुनियाद ते हर मुलज़िम खे हर मुलज़िम जेको बि उन वटि जो केस अचे थो उनखे बराबरी जी नज़र सां ॾिसणो आहे। यानी तव्हां कंहिं मुलज़िम खे कहिड़ी नज़र सां ॾिसी रहिया आहियो, कंहिं मुलज़िम खे कहिड़ी नज़र सां ॾिसी आहियो, इन सां त अदालत जो पंहिंजो वक़ार बि ख़राबु थी रहियो आहे न। ऐं धमकियूं कंहिं बि लीडर खे ॾिसो इंतिज़ामिया जेकी बि हुजे मां सम्झां थो त इंतिज़ामिया हुकूमत जे ताबे हूंदी आहे। तकरीर ते सिधी सिधी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि माण्हू जी तकरीर ते पाबंदी जे असां ख़िलाफ़ आहियूं। असां चवंदा आहियूं त हर माण्हू खे आज़ादी इज़हार आज़ादी राय जो हक़ हुजणु घुरिजे, पर उहा आज़ादी इज़हार आज़ादी राय सभिनी जे लाइ वरी बराबरि बि हुजे। इनखे चइबो आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। इमरान ख़ान इहा रवायत विधी न त हलंदड़ इंटरव्यू जेको आहे बंदि थी वञे। नवाज़ शरीफ़ जेको हिन मुल्क जो 3 दफ़ा वज़ीर हुनजी को जलसो ई ख़बर कान पियो थिए हुन ज़माने में लाइव। अहिड़े तरीक़े सां मरियम नवाज़ न पिया थियनि, यानी मरियम जॾहिं तकरीर करणु अचे उन ते पाबंदी। मौलाना फज़ल रहमान ते हाणे ॾिसो न चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी। असां त हिन जे ख़िलाफ़ु आहियूं, उन वक़्तु बि ख़िलाफ़ु हुआसीं, अॼु बि ख़िलाफ़ु आहियूं। पर सवाल इहो आहे त जेको तव्हां चवंदा न ॿिज विधो आहे उहा ई फसल कटींदा न। हाणे जेकी बुनियादु तव्हां पाण विधी हुई हाणे उनजी फसल तव्हां पाण कटे रहिया आहियो। पर ज़ाती तौर ते असां ख़िलाफ़ु आहियूं त कंहिं ते बि पाबंदी न हुजणु घुरिजे। पर तमामु पॉलिटिकल लीडर्स खे ॾिसो इंतिज़ामिया जेकी बि हूंदी आहे उहा जेकी बि मौजूदा हुकूमत हूंदी आहे उनजे अंडर कमांड हूंदी आहे, उनजो चयो वठंदी आहे। त इंतिज़ामी अफ़सर उनखे फॉलो कंदो आहे या जज जेको आहे केस जी नोयत ॾिसी करे पंहिंजो फ़ैसिलो कंदो आहे। पर तव्हां जजनि खे धमकी ॾियो, ऑफिसर्स खे धमकी ॾियो, मां सम्झां थो मुनासिब अमल न आहे। ऐं इमरान ख़ान खे पंहिंजे रवैये ते ऐं पंहिंजी ज़बान ते थोरो सो नज़रसानी करणु घुरिजे। ठीकु, बिल्कुलु सियासी मामला अवां जे आॾो रखंदा रहंदासीं। पर हिन वक़्तु जेका सिंध में सूरत हाल आहे नाज़रीन तमामु ॻणती जोगी आहे। समूरी सिंध हिन वक़्तु बरसातुनि जी तबाहीअ जे हेठि अची वई आहे ऐं 23 ज़िला जेके आहिनि उहे आफ़त सटिल करार ॾिना विया आहिनि। सो असीं उमेदु कयूं था त हुकूमत जेको आहे आवाम खे फैसिलिटेट करे रिलीफ पहुचाए। जिते टेंट्स जी ज़रूरत आहे टेंट्स पहुचाए वञनि, जिते खाद खुराक जी ज़रूरत आहे उते खाद खुराक पहुचाए वञे बर वक़्तु, जीअं माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे सुकून सां एटलीस्ट का राति त गुज़ारे सघनि। ऐं खोड़ माण्हू जेके आहिनि उहे बेघर थी चुका आहिनि। सो हुकूमत खे खपे त हू प्रॉपर प्लैनिंग करे ऐं सॉल्यूशन्स जी तरफ़ अचे। सो पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कयूं था, फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।